हूँ तो सिंध के तकरीबन हर इदारे अंदर मेरिट की लताड़ करण हाणे का नई गाल ना रही। उन हवाले से सरकारी इदारन में नौकरियों हासिल करण तोड़े कंहिं भी तालीमी इदारे में दाखिला लाइ उम्मीदवारन पारां थींदड़ टेस्ट बाद हर जाए ते मेरिट जो जनाज़ो कढंदे ॾींहं राति मेहनत कंदड़ गरीब शागिर्दनि जी मेहनत के रायगान कंदे सिफारशी मनपसंद ऐं नाअहल माण्हुनि खे अॻिते आंदो वेंदो आहे। उन हवाले से ताज़ो चांडका मेडिकल कॉलेज जे एंट्री टेस्ट में पेपर आउट थियण वारे मामले NTS जड़े इदारे की पिण पथ वाइकी करे छड़ी है, जिते लाड़काने के PTS ग्राउंड में 22 तारीख़ ते उन हवाले से जैसे सवें शागिर्द ऐं शागिर्दनि खां एंट्री टेस्ट वरती पई वई तो अड़ी टेस्ट थियण वारे ॾींहं खां हिक रात अॻु टेस्ट वारो पर्चो आउट थियण जो इंकशाफ साम्हूं आयो, जंहिं बाद अड़े अमल खिलाफ़ एंट्री टेस्ट ॾींदड़ सवें शागिर्द ऐं शागिर्दियाणनि पारां लाड़काने के SP चौक ते हथन में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहरो कंदे रोड के ट्रैफिक की आमद रफ्त लाइ बंद करे छड़ियो। उन मौके ते एंट्री टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि जो चवण हो त असां ॾींहं राति मेहनत करे पढ़ाई करियूं था, पर उन जे बावजूद असां सां इंसाफ़ नथो कयो वञे, पर उन जी जाइ ते सिफारशी नाअहल ऐं मनपसंद शागिर्दनि खे अॻिते आंदो वञे थो। हुननि चयो त फौरी तौर ते अहिड़ी टेस्ट जे नतीजे खे रोकींदे उम्मीदवारनि खां ॿीहर टेस्ट वरती वञे, न त ॿी सूरत में असीं अदालतुनि सां रिजू कंदासीं। स्टूडेंट्स सेंटर्स में कदे एवरेज में नहीं दा हुआ उन जो 80s में मार्क्स बीठिन छो छो तो करे की लीकेज थिया। असा लाइब्रेरी में डी रात पढ़ूं था, रात दी बुक्स से आडो पियो ऐं उहे स्टूडेंट जे सॼो डी फेसबुक हलाइन मोबाइल असन अख जाडो उहे टॉप किए था कन, जडे असा के पेपर दिनो न वयो त ये पेपर कदा आयो यानी फर्स्ट ईंदियो हुयो जीरो वाली छोकरिन के अगते कयो वयो आहे, जेके छोकरी से फर्स्ट पोजीशन वाली छोकरी हुयो उनन के जेको जीरो कयो वयो आहे। मेहरबानी करे या टेस्ट रुकाई वने ऐं जेको आहे ते टेस्ट ॿीहर कराई वने। पंज अंदर 3 दफ़ा NTS वारन जी रिजल्ट जेकी आहे उहा लीक थी आहे ऐं उन्हनि जी ॿीहर थी आहे। असां वटि हिते सरे आम 10-10 20-20 लख रुपया लाड़काने जो बे ऐं रे जन 10-10 लख रुपया हिक जो वठी करे ऐं उन्हनि ये सीटूं खपायूं आहिनि ऐं बाद में जेका रिजल्ट आई त उहा रिजल्ट जी की बि ग़लति हुई। रात जो 10 बजे टेस्ट आउट थी आहे, टेस्ट का रात टेस्ट का पहिरियां ऐं छोकरनि टेस्ट साल करे रात जो टाइम घंटे में सुबुह सवा अपीयर थिया मुश्किल छोकरो 80+ आहे जे छोकरो मेहनत करण हक़ ना मिलियो। NTS जेके असां रिक्वेस्ट कयूं था त टेस्ट कंडक्ट कर वञे। उन मौके ते एंट्री टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणनि सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस ऐं सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत लाॻापियल इंतज़ामिया के अपील कंदे चयो त फौरी तौर ते उन ॻाल्हि जो नोटिस वठंदे गरीब शागिर्दनि सां इंसाफ़ कंदे संदन मुस्तक़बिल के बचायो वञे। कैमरामैन आमिर लाड़का सां गॾु अली गुरामाणी, सिंध TV न्यूज़, लाड़काणो।